अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो अदाकार सैयद निसार शाह। सैयद निसार शाह केरु आहे ऐं किथां जो आहे? सैयद निसार शाह सरियाम फाश कमनि खां बाज़ छो नथो अचे? सैयद निसार शाह हक़ीक़त में सैयद बि आहे या न? सैयद निसार शाह छो ऐं कहिड़नि ड्रामनि जे करे मशहूरु थियो? छा सैयद निसार शाह पीरी ऐं मुरीदी वारो हिसाब किताब बि रखंदो आहे या न? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बहितरीन ऐं मशहूरु अदाकार सैयद निसार शाह सिंध जो हिकु बहितरीन अदाकार आहे जंहिंखे सिंधी सुल्तान राही बि सॾियो वेंदो आहे। सैयद निसार शाह ख़ैरपुर नाथन शाह में जनम वरितो। सैयद निसार शाह दोस्तनि जे चवण ते ई अदाकारी जी दुनिया में आयो। कुझु साल अॻु सैयद निसार शाह जी वीडियो वायरल थी जंहिंमें हू हिकु वाहियात क़िस्म जी मॉडलिंग करे रहियो हो। सोशल मीडिया ज़रिए तनक़ीद थियण बाद बि सैयद निसार शाह बाज़ न आयो। वरी साल ॿ रखी सैयद निसार शाह जी नई वीडियो वायरल थी जंहिंमें हू लोक गुलकारा फ़ाइज़ा अली जे मथां नशे जी हालत में किरी थो पए। उहे त ख़ैर पुराणियूं ॻाल्हियूं। रीसेंट ज़हर ज़िंदगी ड्रामो कामयाबु थियण जी ख़ुशी में ॾोकरी में सैयद निसार शाह उहे ई कम कंदे नज़र आयो। सैयद निसार शाह जे वेझनि दोस्तनि मूं ॾे सैयद निसार शाह जा कुझु फ़ाश वीडियो क्लिप मोकिलिया, पर मां उहे वीडियो हिते प्ले कोन करे सघां थो छो त साईं निसार शाह सां मुंहिंजा के ज़ाती इख़्तिलाफ़ात कोन्हनि। साईं हिकु अवामी अदाकार आहे ऐं उन ते बहस करण असांजो हक़ आहे। सैयद निसार शाह बिल्कुलु ऐं हक़ीक़त में सैयद आहे, इन में को शक न आहे। ऐं सैयद निसार शाह जा सॼी सिंध में परस्तार आहिनि। सैयद निसार शाह खे पथर दुनिया वकोड़ियल वजूद कंडनि जी सेज पंहिंजा परावा दरिया पार सिंधू किनारे ज़हर ज़िंदगी पत्थर दिल। सैयद निसार शाह खे इन्हनि ड्रामनि खां काफ़ी शोहरत मिली।